लैला चनेसर ही दास्तान बि सूमरनि जे दौर जो आहे, जंहिंजो पिणु मरकज़ी किरदारु सूमरनि जो राजा चनेसर आहे, जंहिंजो देवल कोट ते राज हो। लैला संदसि पट राणी हुई। चनेसर जी ऐं मान मर्यादा जी परे ताईं हाक हूंदी हुई। उन्हनि ॾींहंनि में कच्छ मुल्क जो राजधणी राणो खंघार हूंदो हो, जंहिंखे हिकु सुहिणी धीउ कोनरूअ नाले हुई। जंहिं चनेसर जी जॾहिं हाक ॿुधी त हूअ मथसि अणॾिठी मोहत थी पई ऐं उन जी पट राणी थियण जा ख्वाब ॾिसण लॻी वई। जॾहिं कोनरूअ जे अंदर जो हाल संदसि माउ मुर्खी खे मालूम थियो, तॾहिं माणस वरी राणे खंघार सां ॻाल्हि चोरी, जंहिं ते राणे खंघार चयो, मुंहिंजे तरफ़ां चनेसर जो संग घुरण ते इनकार कयाईं त रहंदो बदनामी थींदी, पर क़बूल कयाईं त फ़ख्र जी ॻाल्हि आहे। इहो ॿुधी मुर्खीअ ॻाल्हि पंहिंजे मथां रखी धीअ खे साण करे देवल कोट वञी पहुतियूं ऐं चनेसर जे वज़ीर जखरे सां राब्तो करे खेसि सुठे इनाम ॾियण जी लालच में ॻाल्हि पूरी करण लाइ चयाऊंसि। जंहिं ते जखरे चयो त लैला जे हूंदे चनेसर जे ॿी का पट राणी कोन थी सघंदी। मुर्खी चयोसि त फ़क़ति हिकु भेरो लैला सां मिलाए तुंहिंजो अॻिते कमु ख़तमु। जंहिं ते जखरे ॿिन्ही माउ धीरनि खे महल अंदरि बाननि जे वेस में आंदो ऐं पंहिंजो खान इनाम वठी पोइते क़दम कयाईं। मुर्खीअ वॾनि मिनथनि खां पोइ पाण खे उणत में माहिर ऐं धीअ खे छंड फूक ऐं सफ़ाई जे माहिर ज़ाहिर करे कम ते बीठियूं। काफ़ी वक़्तु गुज़रण बावजूद बि कोनरू चनेसर जे वेझो कोन पहुची सघी। हिकु राति रोईंदे नाटक रचाए कोनरूअ लैला खे चयो त कंहिं ज़माने में आऊं बि तो वांगुरु हिंदोरनि में लुॾंदी हुयसि ऐं 9 लखा पहिरे घुमंदी हुयसि। लैला संदसि ॻाल्हि जो यकीन कोन कयो, जंहिं ते कोनरूअ हिकदमि 9 लखो हार पलांद जी ॻंढ खोले ॾेखारियुसि। जंहिं ते लैला अहिड़ो अनमोल हार ॾिसी पंहिंजे लाइ घुर कयुसि, पर हार ॾियण जे शर्त में कोनरू फ़क़ति हिकु राति चनेसर सां गुज़ारण लाइ चयुसि। जंहिं ते उन ई राति चनेसर खे शराब जे नशे में आराम गाह में आणे लैला पंहिंजनि हथनि सां कोनरूअ खे उन आराम गाह में आणे बंदि कयो। कोनरू, जेका चनेसर जी अणॾिठी आशिक़ हुई, खेसि सॼी राति दीदार कंदे रहियुसि। जॾहिं सुबुह चनेसर सुजाॻ थी आराम गाह मां निकिरण लॻो, तॾहिं कोनरू ॿुधायुसि त तुंहिंजी पट राणी 9 लखे हार ख़ातिर तोखे मूं वटि विकिरो करे छॾियो। इहो ॿुधी चनेसर जे दिलि लैला तां खॼी वई ऐं कोनरूअ जा संदसि बारे में किस्सा ॿुधण बाद उन सां ई नींहं निभाए वेठो। लैला इहो लकाउ ॾिसी चनेसर खे केतिरियूं ई मिनथियूं मेड़ियूं कयूं, जंहिंजी नाउमीदी बाद आख़िर लैला पछताव करे पंहिंजे अबाणे घर मोटी वई। हुन वेंदे वेंदे चयो त चनेसर कुझु बि थिए आहे मुंहिंजो। कुझु वक़्तु गुज़रण बाद चनेसर जे वज़ीर जखरे जो संग लैला जे अबाणे ख़ानदान मां थियो। जंहिं ते लैला शर्त विधोसि त जेकर शादीअ में चनेसर अचे त संग पको आहे। जंहिं ते हिन पक ॾियारी ऐं शादी वारे ॾींहुं पंहिंजे हाकिम खे शादीअ जो ख़ासि महिमान करे काज में शरीक कयाईंसि। उन मौक़े ते लैला पंहिंजनि साहेड़ियुनि सां गॾु चनेसर आॾो नाच कयो। चनेसर लैला जे मुंहुं ढकियल हुअण करे सुञाणे न सघियो ऐं जॾहिं नाच ख़तमु थियो, तॾहिं चनेसर मथसि मोहत थी चहिरो ॾेखारण लाइ चयुसि। लैला जे परदे हटाइण सां ई चनेसर जो दम निकिरी वियो। इहो कहर ॾिसी लैला बि उते ई साह ॾेई छॾियो।